घणा टाइम का वठी तव्हांजो स्कूल साईं हिते 2010 खां स्कूल बंद आहे। हिते काफ़ी टीम आयूं हिते, हिननि जो रिज़ल्ट कयूं, फोटू हुन जा कढिया, असांजी मुंहिंजी दर लुड़ी यारनि जो सभु कुझु असां बिल्कुलु कंदासीं। उन्हनि का शइ न कयो, का शइ न छी आहे हिन स्कूल जी। सम्झी जेके बि अचनि था ॾिसो फोटू कढियो हलियो था वञनि, का शइ न छी आहे। असांजी अपील आहे साईं मुराद शाह खे, साईं साले शाह खे, जेके असांजा तक जा आहिनि। असां हे असांजी ॿारनि जी तव्हां ॾिसो था मुकमल, का बि ॿारनि सघनि 40-50 ॿार का बि तालीम न आहे, का बि हिते का शइ न छी आहे। असांजी महिरबानी कनि ऐं असांजे स्कूल जी का वार कनि, न त ईअं न कंदा हे रुली बर्बाद थी वेंदा ॿार। पोइ छा आहे, पोइ चवंदा वज़ीफ़ा हर्षियो आहे, ॿार पढ़ मां तालीम आहे, तालीम का शइ न आहे। महिरबानी कनि ऐं असांजे स्कूल जी कान का मरामत कनि। भला असां बि पीपल्स पार्टी खे सॼी ज़िंदगी में असां अबा ॾाढा मरी विया आहिनि, असां वोट ॾेई ॾेई असां हुनखे चाढ़ियो आहे, ज़िंदाबाद कयो आहे। असांजे इहा हाल ॿारनि जा का शइ न छी आहे। महिरबानी कनि अलाह जे वास्ते ऐं कुझु कनि ऐं कुझु असांजे ॿारनि जेके इन स्कूल जे बारे में कुछ सोचना है, इनके असांखे नओं करे ॾिनो। घणा मासूम ॿार आहिनि जेके हींअर तइलीम जे ज़ेवर खां महरूम? सही 40-50 ॿार आहिनि बिल्कुलु इन वक़्तु, यानी तव्हां वटि 40-50 हिते मौजूद आहिनि? हिते मौजूद आहिनि, कुझु घर आहिनि, कुझु न आहिनि, कुझु मासूम तालीम न आहे त का शइ। हिते स्कूल मां मास्तर अचे थो हेठि पट ते वेही, न कुर्सी आहे न छा आहे, त ॿार उन मोलाई जी बि पघार 5-6 महीनो पघार उन मोलाई जी बंदि लॻी पई आहे। जेके आहिनि मुतरिक रखियल आहिनि उहे पंहिंजूं पघारूं हिते बि खणनि था, होॾे बि खणनि था। महिरबानी कजे इन्हनि जे मथां। हिते जेको उस्ताद जेको मुक़ररु थियल आहे उहो हिते ड्यूटी करण लाइ तयारु न आहे? सही न, उहो तयारु न आहे बिल्कुलु। उहो हिते बि खणे थो ऐं उते बि नौकरियुनि ॾियनि खे किथे आहिनि, ऐं जेके जेके वॾा वॾा माण्हू आहिनि ऐं ख़ुदा जी हुनखे मार पए, हे ॿार जेके दरबदर आहिनि तमामु तालीम खां। महिरबानी कनि हिन जे मथां एक्शन खयो वञे ऐं हिन स्कूल खे असांखे बिल्डिंग खे बंदि करिजोसि। ॿिए तव्हां बिल्डिंग जा कम लाइ सॼी मथां गबा गबा लथा पिया आहिनि।